छा बुध बुध जे हुंद सब पितो न त लोड़ो भी कोने पासे कंदो हा राजेश्वर ॾेखारो हुजे माई जन्नत जी चवां माई वरी जी चवां हुकुम कर अरे भाई ॾाढो थकिजी पई आहियां चाह जो ढुक कर त प्यार जी माई वरी मां इच्छा थी चाहे करे वठां हाय हाय अदा वेहो तू भी अदी तू चाहिए मां न वेहा आदि जन्नत ओ बेटा जा बेटाइयो बेटा ते वसई दूर मुझे तो पुजायो ओ बेटा जा बेटाइयो बेटा ते वसई दूर मुझे तो पुजायो रुस्तम खान बगैर बुधाने जे यही गुम थियो है दिलावर खान मुझा कुछ जरूरी कम रहल हुआ जेके पूरा करे तव्हां वटि पहुतो आहियां हाणे तव्हां हुकुम कयो जेके भी तव्हांजा रहल कम हुजन उहे मां पूरा कया रुस्तम खान मुझा सब कम अञा अधूरा आहिनि तव्हांजा कहिड़ा अधूरा कम रहिजी विया आहिनि जिन खे मां मुकमल कया बाबा रुस्तम अॼु राति आराम कर सुभाणे कचहरी कंदासीं ठीक है न महमूद जी वॾा बाबा असद रुस्तम खान के वठी वञी गुलाम कादर जे घर में रहो ऐं हा ध्यान सां कोताही न रांदीरे सर दिलावर खान तव्हां रुस्तम खान जो को फिक्र न करियो छो जो रुस्तम खान जो अखियूं हमेशा खुलियल रहंदियूं आहिनि अदी मुझे मान मन ही न प्यार अता छॾ मंडे के वारीअ में सकीना मुझे कमरे में कब्जो जमायूं वेठी आ उता उथे ही नथी अबड़ तड़े कढेस तेस त वञी बोची खाने में बिस्तरो लगाए घणो चयो मास पर मुझो बुधे ही नथी बुधे अदा उठी त हली सोनिया कमरो खाली कराए अचो हल अदी वो फार्मूलो नंबर 10 है न वो हली इस्तेमाल कर राजेश्वर ॾेखारो हुजे हा या समझे छा थी पई हल तू मूंसां हलो मूंसां त मां थी त धिके कढास अलाए केतिरियूं मां हीअं चपटीअ ते भॼाए छॾियूं हीअ समझे पाण खे अलाए छा थी ॿी ॿ ॾुख चाण जा पिया हलो हलो भाई बेगम सकीना साहिबा हाणे उथण जी कर हे पलंगो इहो कमरो मुझे धीअ जो अथई मुझे धीअ जो हा हाणे पंहिंजो को बंदोबस्त वञी बेहद कर बेहद को ठिकाणो ठाहे तू केर आया मूंखे कढण वारी तोखे ख़बर न आहे त मां केर आहियां खबर मूंखे ख़बर आहे पूरी पकी त तूं केर अॻे चक्कर तोखे मां हिन हवेलीअ मूं धिका ॾे कढायो हुयो उहा ॻाल्हि विसरी वई राजेश्वर ॾेखारो हुजे अड़ी वॾेरी सकीना उहो वक़्तु ॿियो हुई हाणे वक़्तु ॿियो अथई हा मां चवां थी त ख़ैर सलामतीअ सां मुंहिंजे धीउ जे कमरे मां निकिर हा नथी निकिरां तूं छा कंदीअ कंदसि त कुझु बि कोन पर ख़ैर राजेश्वर ॾेखारो हुजे इहो अम्मा सोणी जी अम्मा अम्मा तू हलो हलो हली मुंहिंजे कमरे में सुम्हो बेड हेॾो सारो वॾो आहे हिते अधो मां बि सुम्ही था पऊं टी वॾेरी बि सुती पई हुजे बस पोइ टई मां पी वेंदासीं आराम सां निंड त कंदासीं तू हलो हलो अमर हल वाह जो अदी ते आराम ईंदो अदा ख़ैरा जे सिर ॾेखार हुजे ॾिसे छा थो हा हल हल तू होॾो भर झल त मां हेॾो थी पई सुम्ही पवां छा हेसि बेड वॾो आहे विच में हूंदी वॾेरी वाह जी सलाह आदमी थई अदी खैरी खैरी माई खैरी खैरी न खैरा चओ खैरा हा ॿियो त पेर लाहे न लाहे हेठि पेर भला को ॿोॾ त कोन आई त मथे झलियूं बीठी आहे पेरनि खे कुछ भी हुजे तू रही सियाणी सकीना सां वेर विधो वेर जे तोखे हिन हवेलीअ मूं धिका ॾेई न कढायमि त मुंहिंजो नालो बस
बस वडेरी सकीना। ओहो आओ जो तुंहिंजो वियो तुंहिंजो आओ जो। हाणे वक़्तु ॿियो लॻो अथई। हाणे हल पेरड़ा भरे हितां निकुर। ईअं न थिए जो धिका ॾेई कढराए हिते अञा मस्ती न मुई आहे। हा बेचोरी चढ़ कट ते हल ठही वे पत्ते थोड़ा काहे कटियो खाधो आहे जो हाणे हीअ हली आहे लाड करण। ठही जुड़ी थी पलंगनि ते वेहे। हा अड़ी वञी वाड़े में रहो। घणा ई पलंग भगई। छितो थी पियो ई मुआ बस कयो सभिनी खे पूरो न कयो। छा आहे छा पियो थिए? घर खे चिड़ियाघर ठाहे छॾियो थी। छो तव्हांखे पसंदि न आहे त? बस दिलावर बस बर्दाश्त को ॻाल्हि ॿाहिरि थी वई आहे। हाणे बर्दाश्त नथो थी सघे। बाबा साईं हाणे हद थी वई आहे हद। छोड़ा खाना तूं विच में न ॻाल्हाए। छो न विच में ॻाल्हायां? मुंहिंजी भेण सां नाइंसाफ़ी थींदी रहे ऐं मां माच करे रहां। छोड़ा तूं असांजे घर जे मामलनि में दख़ल अंदाज़ी न कंदो कर। हलो ॿाहिरि हलियो ताक़त रहो। ऐं हा आईंदा वरी हिन हवेली में पैर न पाइजां। मुंहिंजो भाउ हितां न वेंदो। हाणे हिन घर में सिर्फ़ तूं नथी रहीं, मुंहिंजी ॿी घर वारी बि रहे थी। त पोइ मां कंहिं गैर खे हिन हवेली में कीअं बर्दाश्त कंदुसि? जे इहा ॻाल्हि आहे ऐं मुंहिंजो भाउ गैर आहे न त पोइ हे हिते छो थी रहनि? चिबड़ बाबा तूं बि हलो ताक़त ते। पर मां हाँ मामा तू वञो ताक़त ते। छोड़ा तूं छा थो ॾिसे? काॾे नजीब? जेको कम हथ में खयो अथम उहो पूरो त करणो आहे न। नजीब अञा कुझु नहीं तोखे आराम करणु घुर्जे। न कमाल खान न, जेकॾहिं हाणे आराम कयम त कम पूरो न करे सघंदुसि। खांडू 24 कलाक तुंहिंजी दाढ़ में रहे थो नजीब। रस इहा खानो जी दलेरी न पर मुंहिंजी ग़लती हुई। मुंहिंजूं अखियूं पूरियल हुयूं तॾहिं खानू मूं मथां वार करे वियो। ॿियो वार बि तो मथां ज़रूर कंदो। उन वार जो मूंखे बि हाणे इंतज़ार आहे। ठीकु आहे नजीब तूं भले हल। चऊं दुआ में यार। अल्लाह भाई बाबा अल्लाह भाई। माया खाना माया दुश्मननि जीअं पोयां लिकंदो कीअं थो अची ईअं ई वाट मटायम। भला ॿुध कॉल खां वठी किथे हुए? कम हुयो मूंखे ॿुधाइण जो न आहे छा? हा का अहिड़ी ॻाल्हि ई न आहे त पोइ छा लकाईंदुसि। नजीब नज़र आयो? अञा त हलण जहिड़ो ई न हूंदो। अहिड़ो धक बि कोन जो हेतिरा ॾींहं वेही रहे। जेकॾहिं हलण जहिड़ो हूंदो न
वो थी सके तो स्टाफ वाले तरफ अचे। अकबर लगे कोन थो वरी भल तो चक्कर ॾेई चो ये जो मूसा खान वारो ॾहनि वारो टुकड़ो आहे न जिते टूबेल आहे थी सके तो उते लामारा ॾींदो हुजे हल तो तव्हां नफ्स मारे चो। अल्लाह तो कमा गुरिया तो खमा गुरिया ओ सोफन ते बेहण ले तो कमा गुरिया ओ पलगन ते सुमण ले मुंहिंजा मौला तो ॾिसे छा थी माई जगह कान्हे त हेठी वेही रहो। हेठ वे मुझी जुती राजेश्वर ॾेखाए हुजे तुंहिंजी मर्ज़ी। चाय चाय गरमा गरमा चाय दूध पत्ती वाली चाय अची वई। बाबा अचो 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 बाबा अचो वेहो वेहो बाबा वेहो तव्हां बि वेहो बाबा। जनी बाबला खे चांहि ॾे जल्दी कर। माई वॾी चांहि तूं पी न। बाबला खैरा जे सिर ॾे खैर हुजे मां सुबुह सुबुह जो सूप खाईंदी आहियां। उते खाइण खां अटो कोन अथसि हिते सूफ़ थी खाए। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। अरे जनी ही हिकिड़ो त कमु कर वञ त सही इहा थधी गुंदी न ईअं बीठी आहे जेका इहो फिरजे उन में मुंहिंजे लाइ फ्रूट त खणी आ। फ्रूट माई वॾी मूंखे पाण खाइणो हुयो पर ॾिठुमि फ्रूट त हुयो ई कोन ख़तम थी वियो। ख़तम थी वियो बाबला छा ॿुधी फ्रूट ख़तम थी वियो। बाबा पोइ चिबड़ छा जे लाइ आहे सॼो ॾींहुं वांदो वेठो आहे मोकिलियोसि शहर त भाॼी बि वठी अचे फ्रूट बि वठी अचे। बाबा 2-3 किलो पंहिंजे लाइ पटाटा वधी वठी नौकर कोन्हे छा जो मां वञा शहर भाॼी वठण। बाबा चयोमि न नौकर कोन्हे मोलू काॾे हुआ। रे बाबा उहो बि अची वेंदो तेसि ताईं ॾींहुं ॿ त कमु कर। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। बाबला तव्हां रुगो पैसनि जो बंदोबस्त करे ॾियो बाक़ी फ्रूट सब्जी सभु कुझु मां पाण ई थी घुरायां पई। हा अलमारीअ जी चाबी सोणीअ वटि आहे जेतिरा वणनि ओतिरो पैसा कढी वठिजो जेको वणेव घुरायो ठीकु आहे न। हाणे त सभु घर जी मालिकाणी बणिजी वयूं आहिनि। मूं घर छॾे वॾी ग़लती कई आहे। माई दिल में पिटे थी छा बि थी सोचां पई त तव्हांखे पंहिंजे असल घर में कीअं मोकिलियां। खैरा जे सिर ॾे खैर हुजे वॾेरी सकीना इहो दिल मां इरादो कढी छॾ वरी बि तोखे ई वापसि वञणो पवंदो। मूंखे हवेलीअ मां कढण वारा कॾो हुकुम मरी विया। माई
पर हाणे ॿियनि पेर खोड़िया आहिनि, हितां कढण तुंहिंजे वस में कोन्हे। कहिड़ा जेसर ॾे ख़ैर हुजे वॾेरी, जे हिन हवेलीअ में रहणो अथई त मुंहिंजे चए चयाए में रहणो पवंदी। हा, जे न त पोइ तूं बि सम्झी सघे थी त ख़ैर छा थी करे सघे। वॾेरी सकीना इहा त तोखे बि ख़बर आहे। केरु कंहिंजा हितां पेर कढंदो इहो वक़्तु ॿुधाईंदो। वक़्तु खैरी ॻाल्हि ॿुध, माई ॾिंगी अथई, थोरो मिड़े ख़्याल सां हलिजा, ख़्याल सां। अड़ी जनी रुगो तुंहिंजो साथ घुर्जे। हा, तॾहिं माई सकीना जी जाइ कान्हे का जो खैरा खे हिन हवेलीअ मां तड़े कढे। हा जनी, बाक़ी तूं दुश्मन थी बीठी है न त पोइ ॻाल्हि गरी पइजी वेंदी। हा माई, इन्हीअ जनीअ खे लालच ॾेई खैरा जा हितां पेर कटाया, न त इहे मुंहिंजो हिते रहण अज़ाब करे छॾींदा। अज़ाब। अरे छा पई सोचे जनी, छा थी सोचे? सोचां पई त साथ ॾियण जो मूंखे छा मिलंदो। बाबा साईं, तव्हां ॿी शादी करे ग़लती कई आहे। ग़लती तव्हां केरु थींदा आहियो मूंखे ग़लति ऐं सही ॿुधाइण वारा? मुंहिंजो बि को हक़ लॻे थो। हक़? तुंहिंजो कहिड़ो हक़ आहे सोढा? अदीअ जी शादी खां पहिरियां बाबा साईं कुझु तव्हां अॻियां शर्त रखिया जेकी लिखत में आहे, ऐं उहो फाइल मूं वटि पियो आहे। जेकॾहिं न मां इहो फाइल खणी कोर्ट पहुतुसि त घणो कुझु भंग में रंग मिली सघे थो, घणो कुझु। छा तूं इहा मूंखे धमकी पियो ॾे? धमकी न, कुझु हक़ीक़तूं आॾो रखां पियो, जिन हक़ीक़तुनि खां तव्हां अखियूं पूरे रखियूं आहिनि। पूरे सोढा, मां कॾहिं बि कंहिंखां अखियूं न आहिनि पूरियो। हाल बता कुझु ॾींहंनि खां तुंहिंजो दिमाग़ ज़रूर ख़राब थियो आहे, जंहिंखे दुरुस्त करणु तमामु ज़रूरी आहे। हिन दिमाग़ खे ख़राब करण वारा बि तव्हां आहियो। तव्हां हाणे दिलि थी चए त मां पंहिंजे भंग में रंग मिलाए तव्हांखे पी। बस बस सोढा, बस। इन खां अॻु में जो मां पंहिंजे अदब जूं सभु हदूं ॿोरा के वञा, निकिरी वञे थो, निकिरी वञ। दिलावर खाना कीअं यादि कयो? तव्हांजो शिकार पहुची चुको आहे। शिकार? ठीक है दिलावर खाना, मां रात ताईं पहुची। मूंखे इंतज़ार रहंदो।